करमपुर शहर लॻ बेगारी पुल वटां हिकु हफ़्तो अॻु नामालूम हथियारबंदनि हथां हथियारनि जे ज़ोर ते जयकमाल बणाए करमपुर जे सीनियर सहाफ़ी काविश करमपुर जे रिपोर्टर बाबूलाल मुंधाण खां फुरकियल लखें रुपया रोक रक़म मोटरसाइकिल मोबाइल फ़ोन ऐं ॿियो सामान काफ़ी ॾींहं गुज़रण बावजूद करमपुर पुलिस रिकवर न कराए सघी आहे। सहाफ़ी अदम तहफ़ुज़ जो शिकार करमपुर पुलिस पारां सामान जी रिकवरी लाइ वरितल 2 ॾींहनि जी मोहलत खे हिकु हफ़्तो गुज़री वियो। हिकु हफ़्तो गुज़रण बावजूद करमपुर पुलिस कख भॼी बीड़ो न कयो। करमपुर ऐं भरपासे में ॾोही वारदातूं वधण सबबि अवाम सख़्त ख़ौफ़ ऐं मुंझार जो शिकार आहे। ॿिए तरफ़ करमपुर जे मुतासिर सहाफ़ी खे इंसाफ़ मिलण न सबबि सहाफ़ी हल्कनि में ताव पखड़ियल आहे। करमपुर जे सहाफ़ी धुरिन एहतिजाजी सिलसिले खे वधीक तेज़ करण लाइ अमल जोड़े वरितो। वॾा सहाफ़ी अॻवाननि अॼु खां एहतिजाजी तहरीक हलाइण जो ऐलान करे छॾियो।